कराची जी सूरत हाल बाबत अपडेट करे हो जिते गैस बहरान शिदत इख्तियार करे वियो आहे। महबूब बिरोही असां सां लाइन ते मौजूद है। ठठे खां उॾां जी सूरत हाल मालूम कंदासीं। जी महबूब, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंदिर ठटे में भी गैस वारी बहरान जेका आहे उहो बरक़रार आहे। ठटे शहर मकली समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में गैस जी सप्लाई जेका मुख़्तलिफ़ वक़्तनि ते घटिजंदी रहे थी, जे करे घरेलू सार्फिन खे जिते सख़्तु परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे, उते कारोबारी जेके आहिनि, रेस्टोरेंट्स आहिनि, होटलूं आहिनि या कारोबारी जेके दुकान आहिनि, जेके खाद खुराक जी सप्लाई कनि था, उहे उन्हनि सप्लाई वधीक मुतासिर थी रही आहे। जॾहिं त घरेलू जेके सार्फिन आहिनि उन्हनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ शिकायतूं अचनि थियूं। ठटे शहर जी मुख़्तलिफ़ जेके नव वार्ड आहिनि, ठटे शहर जा मुख़्तलिफ़ नव वार्ड आहिनि, उन्हनि समेत मकली जी जेका ॻुथियल आबादी आहे, आशिमाबाद सोसाइटी समेत मकली जी जेका मुख़्तलिफ़ जेका शहरी आबादी आहे, उन्हनि इलाइक़नि समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में शिकायतूं अचण लॻियूं आहिनि। पर उन हवाले सां सुइस्टरलैंड गैस अञा ताईं उन मामले ते को ख़ासि नोटिस न आहे वरितो। हुनखे सिर्फ़ु सीआरए में सीआरए जी मुंद शुरू थींदे ई उहो जवाबु पैदा कनि था त कुझु अहिड़े क़िस्म जो शार्टफॉल थिए थो, पर उन हवाले सां को मैकेनिज़म न आहे। ख़ासि तौर ते सुबुह जे टाइम ऐं शाम जे टाइम ते रद पचा जे टाइम ते वधीक जेका आहे शार्टफॉल थिए पियो ऐं जेका सुई गैस जी बहरान पैदा थिए पई, जंहिं करे शहरियुनि खे सख़्तु परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। सीआरए में छाकाणि जो सीआरए में गीज़र इस्तेमालु कया वेंदा आहिनि गरम पाणी लाइ, उते वधीक ज़रूरत पवे थी जेका आहे गैस जी ॿारण लाइ, पर गैस जी जेका बहरान माण्हुनि खे परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। जी महबूब बिरोही अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, महबूब बिरोही असांखे अपडेट करे हो ठठे मां, जिते पिण गैस बहरान शिदत इख्तियार करे वियो आहे। जॾहिं त ॿुधायो वञे पियो त गैस जो प्रेशर तमामु घणो घटिजी वियो आहे, जंहिं सबबु शहरी जेके आहिनि उहे मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। जॾहिं त शिकारपुर जी सूरत हाल बि मालूम कंदासीं। जी ज़ाहिद नून, वधीक छा